मदरसतुल मदीनतुल उलूम मदरसो दीन जो बागीचो, दीन जो बागीचो। सुमरो अद जबारवा कली मजीद इस्तारया। अल्लाह करे ताजा कुरान जा बच्चा हाफिज़ हैं, आमीन ते जो। सुमरो अद जबारवा कलीम मंगी अजीद इस्तारया। सीने में कुरान समायो दीन जो बागीचो। मदीनतुल उलूम मदरसो दीन जो बागीचो, दीन जो बागीचो। साईं अब्दुल कयूम प्यारो जंहिंजी दुआ सां आ इदारो, जंहिंजी दुआ सां आ इदारो। साईं अब्दुल कयूम प्यारो जंहिंजी दुआ सां आ